अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं गुपचानी खान, जिते गुपचानी वेझो जमियत उलमा इस्लाम जो अहम गंजानी ज़िले सदर अब्दुल हफ़ीज़ सिंधीअ जे अॻवानी में थी गुज़रियो। उन मौक़े ते अॻवानी असदुल्ला रक्षानी, हाफ़िज़ मोहम्मद सालिह रक्षानी ऐं ॿियनि चयो त सिंध में जैली डोमिसाइल रद्द कया वञनि। सिंध में लखनि जे तइदाद में ॿाहिरनि माण्हुनि जा कूड़ा डोमिसाइल ठाहे असां सिंधियुनि जे हक़नि ते दाणो हयो वियो आहे। सिंध में ठाहियल कूड़ा डोमिसाइल रद्द कया वञनि। उन्हनि चयो त सिंध में हथ वठी सिंधियुनि जे हक़नि ते दाणो हयो वियो आहे। दारियनि खे गरी रिश्वत एवज़ कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾिना विया आहिनि। इहो सिंध सां ज़ुल्म आहे। कूड़नि डोमिसाइलनि ते दारिया हिते नौकरियूं करे रहिया आहिनि। असां सिंध जा माण्हू ऐं नौजवान बेरोज़गार लाइ परेशान आहियूं, पर हिते ॿाहिरियां माण्हू क़ाबिज़ लॻा पिया आहिनि। सिंध हुकूमत उन मामले जो नोटिस वठे, इंक्वायरी कराए, जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ एक्शन खणे, उनखे ख़त्म करे, उन में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। इमदाद अली रक्षानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे नौजवान मुस्तक़बिल खे नुक़सान खां बचायो वञे त सिंध जे ॿियनि मसइलनि ते जमियत उलमा इस्लाम सां गॾिजी तहरीक हलाईंदासीं। रिपोर्टर मोहसिन खान खोसो, हक़सत न्यूज़, गुपचानी।